वज़ीर आज़म इसहाक डार ईरानी परॾेही वज़ीर विच में टेलीफोन ते राब्तो थियो आहे। राब्ते दौरान ख़िते जी सूरत हाल ऐं इलाक़ाई अमन लाइ पाकिस्तान जे कोशिशुनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। ईरानी परॾेही वज़ीर तरफ़ां धुरियुनि में तामीरी किरदार अदा ऐं फ़ियाकड़ी जी कोशिशुनि ते पाकिस्तान खे साराहियो आहे। परॾेही वज़ीर इसहाक डार तरफ़ां राब्तनि खे हथी ॾियारण लाइ पाकिस्तान जे अज़म जो वर्जाउ कयो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। परॾेही वज़ीर इसहाक डार चयो त मसइलनि जे पुरअमन ऐं जटादार हल लाइ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी वाहिद रस्तो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं ईरानी परॾेही वज़ीर विच में टेलीफोन ते राब्तो थियो आहे। राब्ते दौरान ख़िते जी सूरत हाल ऐं इलाक़ाई अमन लाइ पाकिस्तान जे कोशिशुनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। ईरानी परॾेही वज़ीर तरफ़ां धुरियुनि में तामीरी किरदार ऐं फ़ियाकड़ी जी कोशिशुनि ते पाकिस्तान खे साराहियो। परॾेही वज़ीर इसहाक डार तरफ़ां राब्तनि खे हथी ॾियारण लाइ पाकिस्तान जो अज़म वर्जायो। परॾेही वज़ीर इसहाक डार चयो त मसइलनि जे पुरअमन ऐं जटादार हल लाइ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी वाहिद रस्तो आहे।